असांखे लिखी ॾियनि था जेका गोरी न उहा बि असीं शहर में मंगायूं था पंहिंजे पैसनि सां। नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम मां अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। असीं हिन वक़्तु मिरपुर ख़ास सिविल अस्पताल में मौजूदु आहियूं। मिरपुर ख़ास सिविल अस्पताल जेको मिरपुर ख़ास डिवीज़न जो दर्जो रखे थी, जंहिंमें मिरपुर ख़ास उमरकोट सांगड़ ऐं उन खां अलावा जेके टंडो लहर जा माण्हू बि हिते अची इलाज लाइ अचनि था, मगर केतिरनि ॾींहंनि खां करप्शन जे वर चढ़ियल आहे। हिते जे मरीज़नि पारां जेके दाऊं कयूं वञनि थियूं, न उनखे दवा थी मिले, न उनखे गोरियूं थियूं मिलनि। हितां जा जेके ऑपरेशन थिएटर में उते को बलफ न हूंदो आहे, माण्हुनि पारां शिकायतूं थी ॾिनियूं वञनि। मगर हिते जेके एमरजेंसी वार्ड में आहे उते बि सिर्फ़ु हिकु डॉक्टर मौजूदु हूंदो आहे, को बि दवा गोरी न पई मिले। मरीज़ जेके ॿाहिरां खां दवाऊं गोरियूं था वठी अचनि, जॾहिं त वज़ीर आला सिंध पारां जेका किरोड़े रुपयनि जा फंड ॾिना हुआ, जेके केतिरनि ई अरसे खां हिते जेके करप्शन जे वर चढ़ी विया, जंहिंजी इंक्वायरी DG हेल्थ, डायरेक्टर हेल्थ मिरपुर ख़ास, उन खां अलावा उन्हनि जी टीमूं बि जुड़ियूं, मगर टे जेके इंक्वायरी कमेटियूं उहो बिल्कुलु इंक्वायरी कमेटियुनि जो को बि बूटो न ॿारियो। जेके 2.5 करोड़ रुपए खां वधीक करप्शन थी, जंहिंखां पोइ हितां जी जेका पीपल्स पार्टी जी MPA पारां अवामी शिकायतुनि ते जॾहिं अस्पताल जो दौरो कयो वियो, उन हवाले सां हिते पीपल्स पार्टी जी MPA पारां मुख़्तलिफ़ वार्डनि जो दौरो कयो, जंहिंमें हितां जा उनखां मालूमात वरिती। जॾहिं त सिविल सर्जन ऐं पीपल्स पार्टी जी MPA जेका खैरुनिसा मुग़ल आहे, इन्हनि ॿिन्ही में सख़्तु कलामी थी। हिन वक़्तु जेके मौजूदु आहिनि पीपल्स पार्टी जी MPA, उन खां अलावा जेको सिविल सर्जन ॿई जेको मेडिकल स्टोर में अचो त उन हवाले सां हिन जी ॻाल्हि ॿोल तव्हांखे ॿुधायूं त हिननि जो छा चवणु आहे। आप मुझे बताएंगे इस पर क्या चीज है? मैं ठीक ठीक जो न गाना छो फायदा मुझे हटा लगाने में मेरे से ये आओ खबर है मुझे तू MP है खबर है मुझे तू MP है ठीक है तू रिलायबल आई पर इहो मकसद कोने तो एक फिंगर ठीक है असा को जोरी थी कोने ऑफिस तक साथ में हाले उन तरीके दा आयो पर जेकन असा नु जेकन तमा के असा ते ऑब्जेक्शंस है एतराजात है गाल गाल लथी वणे तमा ऑफिसर आयो ते तानी जवाब कम थियो तमा के जवाब दियो मुजी भेण असा जड़ो मुजो हाल मां पांजा एफर्ट्स वरता जड़ी कोशिश किया मुजी अभी क्या तमा दो छोकरी ने शेयर के करो ना दी कुछ न दी मुजी भेण यो आओ समझा तो कुछ मुजी अभी असा मुजी भेण असा के रिलायबल घर या मानू मुजी अभी अभी मेरे पास में ही बुजुर्ग मानू बैठा है ना खाना उनन का पूछा नहीं छाई मुका चंदा छोड़ आप मैंने आप मुझे नहीं करना है ना तो मुझे रवि तो वो ने कुछ जगह लगाने का थी अदा थोड़ा मुझे गले मुझे ठीक है अगर हर वक्त आपके पास ये जवाब होता है निकलवा दे अगर आप तो मैं किसी को निकलवाने के लिए तो नहीं यहां पर बैठी। ये दवाओं वगैरह की जो बजट है अगर वो तो एकदम से हाइपर हो रही तो आप मुझे कोई रेस है जो मुझे बताइए अभी वो तो अकाउंट तू बजट में आए जो मुझे ये बताइए तू छा लाने सदी वो तो सा गवर्नमेंट लाओ तू सा गवर्नमेंट ऑफिस तो कोनी हां जी तो सा से दूर सदी चो भाई मैं यू कैन सी या तू अब आप लोग जवाब तो सुन रहे हैं ना ना बिल्कुल मैं जवाब दूं से बिल्कुल चौंतो ना बिल्कुल मैं जवाब दूं से बिल्कुल चौंतो ना हां मैं देखो आयो है तो ये को डिक्टेशन उठना कोना डिक्टेशन उठना कोना जो मुझे फर्जा में हम लोग डिक्टेशन दे रहे हैं आप लोगों को। आप मुझे बताएं, आप सीनियर खड़े हुए कि हम लोग आपको डिक्टेशन दे रहे हैं। नाज़रीन असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं मिरपुर ख़ास सिविल अस्पताल जे अखियुनि जे वार्ड में। हीउ जेको अखियुनि जे वार्ड में केतिरनि ॾींहंनि खां हेल्थ खाते पारां जेको आहे हिननि खे जेको इंडस अस्पताल पारां हिकु TB सेंटर क़ाइमु कयो पियो वञे, जॾहिं उहो हिते क़ाइमु थी वियो त हितां जा ही इदारो बंदि थियण जो ख़ुदशो आहे। हिते डेली हिननि डॉक्टरनि जो चवणो त 300 खां 400 असां वटि मरीज़ अचनि था, जिते जॻह न हुअण जे करे सख़्तु परेशानी थिए थी। अचो त उन हवाले सां डॉक्टर हमीद सूमर असां सां गॾु मौजूदु आहे, अचो उन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं, जो छा चवणु आहे। सर डेली तव्हां वटि केतिरा मरीज़ ईंदा आहिनि, छा मसइलो आहे हिन वक़्तु? सर सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में अखियुनि जो शोबो जेको आहे सो तक़रीबन 1953 खां कमु पियो करे। पहिरीं जेको आहे सो हिते हिकिड़ो अंग्रेज़ डिप्टी कमिश्नर हो हैंडरसन, उन नाले ते रेड क्रिसेंट वारनि पंहिंजो अखियुनि जो शोबो क़ाइमु कयो।
अॻिते हली करे पोइ उहो सिविल अस्पताल में अखियुनि जो वार्ड जॾहिं क़ाइमु थियो त उहो रेड क्रिसेंट हेंडरसन अस्पताल खे बंदि कयो वियो। पर जीअं त माण्हुनि खे शुरू खां वठी ख़बर आहे त मीरपुर ख़ासि शहर में हिकिड़ो अखियुनि जो इलाजु थो थिए, त असां वटि हिते जेको आहे 5-6 ज़िलनि जा माण्हू जेके से हिते इलाज वास्ते अचनि था ऐं तक़रीबन जेको आहे सो 300-350 जी जेका सा रोज़ जी जेका सा OPD आहे ऐं हफ़्ते में तक़रीबन जेको आहे सो 40 खनि 30-35-40 माना जेके से अखियुनि जा जेके से मोतियो कारो पाणी ऐं ॿिया नंढा वॾा जेके से ऑपरेशन थियनि था। हाणे छा मसइलो आहे भला, कहिड़ा TB वार्ड तव्हां सां गॾु कयो अथनि, हिन में तव्हां सां के मसइला पेश कोन थींदा? हाणे मसइलो इहो आहे त असांखे जेका अखियुनि जो जेको वार्ड 1992 में जेको असांखे ठही मिलियो हो अखियुनि जो जेको वार्ड, उहो वार्ड नाक़स जेको आहे सो मटीरियल ऐं नाक़स जेको आहे सो उनजी जेको आहे सो बनावट जे करे जेको आहे सो उहो इंतिज़ामिया जेको आहे सो ड्राहे छॾियो ऐं उहा बिल्डिंग जेका आहे ड्रहे पई। असांखे उन खां पोइ जेको आहे सो हिन मौजूदा जाइ ते जेको हेल्थ टेक्नीशियन जो गर्ल्स हॉस्टल हुई ऐं उनमें गर्ल्स जूं सीटूं ख़तमु कयूं वयूं, असांखे हिते जेको आहे सो शिफ्ट कयो वियो ऐं जेको आहे सो वार्ड असांखे हिते क़ाइमु करे ॾिनो वियो। ऐं हिन में बि जेको आहे सो असां वटि जीअं त असांजे अस्पताल में OPD जी का बि मेन बिल्डिंग कोन्हे, त असां हिन बिल्डिंग में वार्ड ऐं जेको आहे सो OPD खे ॿिन्ही खे असां गॾु रन था करियूं ऐं वार्ड ऐं OPD ॿई गॾु आहिनि असांजा। हिन वक़्तु ई मसइलो थियो आहे त इंडस अस्पताल ऐं यूनिसेफ वारनि जे तावन सां TB जा जेके रेज़िस्टेंस जेके लाइलाज जेके केस आहिनि उन्हनि वास्ते जेको आहे सो हिकिड़ो प्रोजेक्ट जेको आहे सो ऐं उनजी टेस्ट लेबॉर्ट्री जेको आहे सो उहा असांजे वार्ड में जेका असां क़ाइमु कई वई आहे। पहिरीं चयो त ख़ाली असांखे मरीज़नि जो ई ख़ाली डायग्नोस थींदी ऐं दवा ॾिनी वेंदी, पर हाणे जेको आहे सो इहो चयो पियो वञे त न, हाणे मरीज़ दाख़िल बि कया वेंदा, लिहाज़ा तव्हां असांखे जेको आहे सो हिकु हिसो इन जो जेको आहे सो या अधु पूरो वार्ड जेको आहे असांखे ख़ाली करे ॾियो। त इन करे असांखे जेको आहे सो हाणे मरीज़ खे इंडोर करणु दाख़िल करणु ऐं जीअं त सियारे में सियारो अचे पियो ऐं माण्हुनि जो हिकिड़ो ई ख़्यालु आहे त जीअं सियारे में ऑपरेशन जल्दी फट छुटनि था ऐं जल्दी मरीज़ रिकवर थो थिए, त हाणे महीने ॾेढ में असां वटि ऑपरेशन जी जीअं रश वधी वेंदी हली त ईअं असांखे मरीज़नि जी दाख़िला ऐं प्लस गॾोगॾु हू जेके TB जा जेके रेज़िस्टेंट केस अचनि था जेके चवनि था त हिकिड़े क़िस्म जा उहे बम मन जेके हलनि था, त उन सां न फ़क़ति असांजी बि सिहत खे ख़तरो आहे, असांजे ॿियनि मरीज़नि खे बि सिहत खे ख़तरो आहे। हीअ TB जो वार्ड या त असांजी गवर्नमेंट सूबाई गवर्नमेंट जो वग़ैरह जो आहे तो हिनखे को जीअं त मीरपुर ख़ासि में बि TB अस्पताल हिकिड़ी पुराणी आहे बंदि पई आहे, उहा प्योर TB जे नाले ते आहे, मुकमिल तौर ते उन करे शिफ्ट करे या को अहिड़ो असां लाइ मुतबादिल कयो वञे त जीअं ई असांजो पुराणो जेको 1953 खां हलंदड़ वार्ड आहे उहो असांजो डिस्टर्ब न थिए, असांजा मरीज़ डिस्टर्ब न थियनि, असीं पाण डिस्टर्ब न थियूं, छो जो असां वटि अखियुनि जी तक़रीबन जेको आहे सो 2006 में जेको आहे सो उन वक़्त जी कॉस्ट जे हिसाब सां 3.5 करोड़ रुपए जी मशीनरी मिली हुई, जेका हिन वक़्तु काफ़ी उहा महांगी मशीनरी आहे ऐं पोइ उहा सॼी असांजी मशीनरी वग़ैरह ऐं असांजा मरीज़ वग़ैरह सां डिस्टर्ब थींदासीं असां। तव्हां वटि मुख़्तलिफ़ ॿाराड़ी जे इलाइक़नि मां मरीज़ अचनि था जिन वटि प्राइवेट अस्पताल में वञण जेतिरा पैसा कोन था, छा था सम्झो भला तव्हां जेको अखियुनि जो ऑपरेशन वग़ैरह करे था, केतिरो नंढे खां वॾे ऑपरेशन ताईं केतिरो ख़र्चो हूंदो जेको माण्हू हिते अची वरी जेकॾहिं सिविल अस्पताल में फ्री में कराइनि था? सर असां वटि ॾिसो ऑपरेशन जो जेको आहे सो घणो तणा जेके से 90-95% जेको आहे सो ऑपरेशनूं जेके से मोतीअ जूं थियनि थियूं ऐं मोतीअ में जेको आहे सो मेन जेको सो अखि जो लेंस आहे, लेंस वास्ते असां वटि जेको आहे सो 3-4 तरीक़ेकार आहिनि। हिकिड़ो मेरी एडिलेड लेप्रोसी वारा जेके से उन्हनि जो हिकिड़ो ब्लाइंडनेस प्रोग्राम आहे, उहो असांजी मदद कंदा आहिनि, उहो शनाख्ती कार्ड ते मरीज़ जो शनाख्ती कार्ड हुजे उन ते लेंस मरीज़ खे प्रोवाइड कंदा आहिनि। ॿियो तरीक़ो जेको आहे सो ज़कात जी मद में आहे ऐं टियों तरीक़ो जेको आहे कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांखे जेको आहे सो लेंसनि लाइ जेको आहे सो लेंस उन्हनि असांखे ॾिना आहिनि, वठी ॾिना आहिनि, उहे जेके से मरीज़ खे जेको आहे सो उहो बि असां लॻाईंदा आहियूं। चोथों तरीक़ेकार इहो आहे त को मरीज़ को नोटेबल माण्हू आहे अचे त न बाबा मुंहिंजी एतिरी हैसियत आहे ऐं ज़कात या उशर या कंहिंजो मतिलबु ख़ैरात जो लेंस नथो लॻाइणु चाहियां त पोइ मार्केट मां पंहिंजो लेंस वग़ैरह वठी ईंदो आहे। बाक़ी ऑपरेशन ते कुल ख़र्च मिलाए करे जेको आहे सो 200-250 जूं के दवाऊं उहे बि कॾहिं को असां वटि स्टोर में न हुजनि, न त अदरवाइज़ को एतिरो वॾो असां वटि ख़र्चु कोन्हे। 250-300 में अखि जो ऑपरेशन असां वटि जेको आहे सो तमामु सुठे नमूने थियो थो वञे। तव्हां पाण डॉक्टर आहियो, तव्हां छा था सम्झो हिते अगरि जेकॾहिं TB जा मरीज़ ई दाख़िल कनि था, TB मरीज़नि जो इलाजु कनि था, पोइ हिते जेके ॿिया अखियुनि जा मरीज़ जेके ऑपरेशन ते दाख़िल थींदा उन्हनि जी सिहत जो को फ़र्क़ु पवंदो की अहिड़े जेके विछड़ंदड़ बीमारी पैदा थी सघे थी? हीअ जेके TB जा मरीज़ आहिनि सिहत जेको आहे सो उहे आहिनि लाइलाज मरीज़ आहिनि, जिन जे इलाज वास्ते हिननि खे हिते रखियो वेंदो ऐं उन्हनि खे जेको घुरायो थो वञे ऐं उन्हनि लाइ बाक़ाइदगी सां हिकिड़े तरीक़ेकार आहे त उनजे मुंहं ते हुजे कपिड़ो हुजे या मास्क पातल हुजे ऐं जेको आहे सो इहे मरीज़ बिल्कुलु न
फ़क़ति असांजनि मरीज़नि लाइ पर असांजी ख़ुदि बि सिहत लाइ जेको आहे सो असां डॉक्टरनि जी बि सिहत लाइ जेको आहे सो इहो हानिकारु जेको आहे सो इन वास्ते उहो TB सैनिटोरियम थींदा आहिनि या जेको आहे सो शहर खां ॿाहिरि जेको आहे सो इन वास्ते इहे प्रोजेक्ट हूंदा आहिनि ताकी ॿिया माण्हू जी मुतासिर न थी सघनि जेको आहे सो। एक पेशेंट आया, मैं उसको लेकर आया, उसके पेट में दर्द, तकरीबन उसको मैं लेकर आया 2 बजे 2 बजे तक उसके पेट में दर्द होता रहा, लेकिन कोई डॉक्टर नहीं, ड्यूटी डॉक्टर था, सो रहा था। उसको बोला अभी आ रहा है, यहाँ तक फजर की अजान हो गई, फिर क्या बोला नमाज़ पढ़ने चला गया। सुबह 7 बज गया पे मैंने उसको बोला भाई कौन सी नमाज है, जब हमने ज़रा गुस्सा किया तो देखा दूसरे कमरे में थे, सो के उठ के आ रहा था। तो ये सिविल सर्जन बोलता है कि मेरे डॉक्टर इधर मौजूद होते हैं, दवाइयाँ गोली मुफ्त मिलती है। कोई भी डॉक्टर नहीं होता, कोई भी डॉक्टर नहीं होता, ड्यूटी डॉक्टर होते ही नहीं। ये सही चाचा कह रहे हैं कि इकबाल खत्री साहब और ये अब्दुल रहमान साहब, डॉक्टर अयूब राय, ये तो बहुत मेहनत करते हैं। बाकी तो क्या नाम इस तरह ऐसे ही है, यहाँ पे कोई पुरसाने हाल नहीं है, यहाँ पे कोई वो नहीं है, और कोई मरीजों के लिए दवाई भी नहीं होती है। जाए पर्ची लेके, कभी बोलते इस स्टोर पे जाओ, वो बोलता उस स्टोर पे जाओ, जब उस वाले पे जाते ना बोलते क्या वहाँ से सरकारी दवाई नहीं है, आप उधर से लो। स्टोर से दवाई देते हैं आपको सरकारी स्टोर में? सरकारी स्टोर पे जाए, 1-2 स्टोर यहाँ बनाए हुए इन्होंने, एक पे जाते बोला भैया आप दवाई ले लो, ये हमारे पास नहीं है, दूसरे पे जाओ, बड़े स्टोर पे जाओ, बड़े स्टोर पे आते बोला ये यहाँ पे गवर्नमेंट की दवाई नहीं है, यहाँ पे खरीद के लो। तो ये हाल है, लेडीज़ बच्चे बेचारे परेशान होते हैं, वो जो गाँव के मरीज हैं वो वैसे ही परेशान होते हैं यहाँ से। तो इस तरह है कि ये मेरी इनसे है कि क्या समझते हो, ये सब मरीजों के साथ ऐसे करते हैं या बराड़ी से जो गरीब आदमी आते हैं उनके साथ ये करते हैं? हम जैसा आता तो वो तो ले लेता है दवाई, और जो बेचारा गरीब है, शरीफ है, बराड़ी के, उनको तो पता ही नहीं है कुछ, तो वो कहाँ से लेंगे? उनको तो बेचारा लिख के बाबा स्टोर से चले जाते। हम जैसा होता है ना, पकड़ लेता है, कैसे नहीं है दे। जब एक चीज़ रखी हुई है सामने, हम पढ़े लिखे हैं ना, उसमें देख रहे हैं OTC लिखा हुआ है, एम्पिसिलिन लिखा हुआ है, जब एक चीज़ रखी हुई है तो कैसे दे रहा हो, दे देगा वो हमें। पहले तो बोलते नहीं है, जब हम जाते हैं ये चीज़ है तो वे दे देंगे, वो नहीं तो नहीं देते। जो बराड़ी के होते हैं वो नहीं देते। नाज़रीन, तव्हां मिरपुखा सिविल अस्पताल में मरीज़नि जा, डॉक्टरनि जा, उन खां अलावा जेके मरीज़ वटि वेठल माण्हुनि जा वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो बि चवणो हो त मिरपुखा सिविल अस्पताल खां ॿाहिरें पासे जेको रोड आहे उन ते इंक्रोचमेंट आहे। असीं केतिरनि इलाइक़नि खां जी मरीज़ खणी अचूं था, उहो जेको रश जे करे रस्ते में मरियो था वञनि, एमरजेंसी वार्ड ताईं असां कोन था पहुचूं। हिते ज़िले इंतज़ामिया खे बार बार चवण बावजूद जॾहिं त हिते खुली कचहरी थी डिप्टी कमिश्नर पारां या वॾी दावा कई वई त इंक्रोचमेंट ख़तमु कराईंदासीं, सफ़ाई ख़तमु कराईंदासीं, मगर उहा कोन थी। छाजे करे त जेकॾहिं बीमार या सीरियस हालत में परे परे खां मरीज़ अचनि था, जेके अस्पताल में पहुचण खां पहिरीं दम धणी हवाले करे छॾनि। अचो त हिन हवाले सां मिरपुखा सिविल अस्पताल में भी कोई शख़्स मौजूद आहे, उनसां ॻाल्हि ॿोल करे उनजा छा चवणा। चाचा, क्या पोजीशन है इधर सिविल हॉस्पिटल की? सिविल अस्पताल की ये पोजीशन है कि बाथरूम की हालत जाके देख लो अभी खुद आप, और दूसरा जाके दवाइयाँ जाके ले लो, वो नहीं मिलती। ये जो हैं सारे जो हैं सब खाओ पी रहे हैं, वो लोग भी कुछ नहीं करते। कई बार अभी दवाई आपको पैसों से ले रहे हो या अस्पताल में मिल रही है? अस्पताल से ना कैप्सूल है, अभी मैं गया तो वो बोले सिरप भी नहीं है, खाली वो 2 गोलियाँ पकड़ा दी, डायरोपान और दूसरी एक और टेबलेट है फ्लेलजील, वो पकड़ा दी। बाकी जो अहम चीज़ है वो है ही नहीं अस्पताल में कई। और सारे अस्पताल 2 डॉक्टर हैं इधर जो मेहनत कर रहे हैं बेचारे, सबसे ज़्यादा मेहनती जो डॉक्टर हैं, डॉक्टर अब्दुल रहमान इकबाल खत्री है, बेचारे जो है ना सुबह से लेके शाम तक आप देखोगे उनको फुर्सत ही नहीं मिलेगी दवाई लिखने की। दूसरे डॉक्टर मरीजों को देखते हैं या नहीं? दूसरे डॉक्टरों को आप खुद चक्कर लगा लो ऊपर जाके, आपको मालूम होगा बेचारे मरीज जो हैं, कोई कहाँ खड़ा हुआ होगा, कोई कहाँ बेचारे इंतज़ार कर रहे होगा। वहाँ मेडिकल स्टोर पे दवाई लेने जाते हैं बाराड़ी वाले, बेचारे गाँव से जो आते हैं उनको लिखी हुई कुछ दवाई होती है और मिलती कुछ दवाई है, उनको पूरी दवाइयाँ भी नहीं मिलती हैं। रात के टाइम होते हैं डॉक्टर? रात के टाइम पे? रात के टाइम में आप चक्कर लगा के देख लो, आपको खुद ही मालूम हो जाएगा। हिते सिविल अस्पताल में तमामु ज़ुल्म थी रहियो गरीब माण्हुनि सां। अगरि को गरीब माण्हू टेस्ट कराइण अचे थो त उनखां 200 रुपया वठंदा आहिनि। अगरि जेको माण्हू छाजी टेस्ट ते 200 रुपया वठंदा? साईं या हेपेटाइटिस सी या कहिड़ी बि टेस्ट हुजे, मतिलबु हल्की फुल्की पेशाब वग़ैरह जंहिं जेकी टेस्ट आहे त
तो उनजा 200 रुपया वठंदा। हालांकि जेके ख़बर है सिविल अस्पताल जी वो आरएमओ का सही कराए वो फ्री तो कराए वठे, पर असांजे ॿाहिरां इहो माण्हू जेको तमामु इनखे ख़बर कोन्हे इन ॻाल्हि जी। अॼु बि हिकिड़ो असांजो पेशेंट आंदो आहे हिते, हुनजी ऑपरेशन कोन पिया कनि डॉक्टर, त डॉक्टरनि खां असां मिलियासीं, डॉक्टर चवंदा त यार ऑपरेशन हिते न थींदो, हैदराबाद थींदो। जॾहिं प्राइवेट में डॉक्टर इकबाल खत्री ऑपरेशन करे सघे थो, जो पोइ सिविल में छो नथो थिए, असीं पुछणु चाहियूं था। त महिरबानी करे थोरो असां इहो कयो वञे असां सां। तव्हां छा था चओ भला हितां जे मरीज़नि सभिनी खे रेफर था कनि हैदराबाद या कराची जा? हा साईं, जेको बि हिनखे बसि दिलि चए थी जी त हिते रखंदा मरीज़, या हिन जो वास्ते वारो को मरीज़ हुनखे रखंदा, बाक़ी आम माण्हू खे हिते ई तमामु परेशान था कनि ऐं हैदराबाद रेफर करे ॾींदा। त ही जेके सरकारी दवाऊं गोरियूं उन्हनि खे मिलनि थियूं न? न साईं, दवा गोरी तक़रीबन जे ख्याल में इंजेक्शन जेका हूंदी आहे उहा ॿाहिरि स्टोर जी लिखी ॾींदा आहिनि मरीज़नि खे। अॼु वेंजर असां दिल्ली वार्ड में दौरो तक़रीबन चकर लॻायो आहे त उते पखा बिल्कुलु बंदि पिया आहिनि, अहिड़ो हलनि पिया स्लो तमामु। ऐं दिल्ली जे मरीज़ तमामु अहम वार्ड आहे दिल्ली जो, उन में बि जेको मरीज़नि खे को सहूलियत कोन्हे, पखा कोन्हे, परेशान लॻा पिया आहिनि। हिननि वटि जनरेटर बि लॻल आहे, लखे रुपए जा फंड पिया आहिनि, पोइ छा जनरेटर ते हले थो या न? न साईं, जनरेटर ते कोन्हे, हले लेट ते पियो, अगरि लेट वञे थी त पोइ अस्पताल में हूंदा आहे बिल्कुलु बिल्कुलु को परेशान, पखो बिल्कुलु अहिड़ो सिलो भले मरीज़ हिकिड़ो कपिड़ा लाहे वीचारो सुतो आहे। असांखे तमामु दुख थियो जेको हिकिड़ो मरीज़ हिकिड़ो अॻु ई ब्लड प्रेशर आहे हुनजो हाई पियो थिए, अगरि हुनखे गर्मी में उछलियो वियो त बाक़ाइदा हिनजो को इलाज कोन पियो थिए, हिते पैसा जेके अचनि था डॉक्टर पाण खाई वञनि लिया। नाज़रीन, हिते जे मरीज़नि ऐं मरीज़ सां गॾु आयल जेके माण्हुनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा, हिननि जो इहो चवणो हो त हिते लखे रुपया फंड हुअण बावजूदि हिते इस्पताल में न पीअण जो पाणी आहे, न बाथरूमनि में का सफ़ाई आहे, न असांखे को दवा या गोरी मिले थी। हिते जेको डॉक्टर प्राइवेट इस्पतालनि में या ॿियनि जो ॾस ॾियनि था, हिते को बि इलाजु कोन्हे। जॾहिं शाम थिए थी को बि डॉक्टर वग़ैरह मौजूदु न हूंदो आहे। हिते जेके लखे रुपया जेके पहिरीं बि पैसा आया हुआ वज़ीर अलाई फंड मां, उहो करप्शन जे वर चढ़ी विया। जॾहिं त उन ते का बि इंक्वायरी कोन थी, जेकॾहिं इंक्वायरी थी त उन टीम खे कुझु लेती अवज़ जेको हुननि जो इंक्वायरियूं जेका बंदि थी वियूं। अचो त हवाले सां हितां असां गॾु मौजूदु आहिनि, हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिन इस्पताल जी कहिड़ी पोज़ीशन आहे। तव्हां कीअं था ॾिसो मिरपुखा सिविल हॉस्पिटल जेको मिरपुखा डिवीज़न जी इस्पताल आहे, हिन वक़्तु हिते भला मरीज़नि जो इलाजु थिए थो या हितां जे माण्हुनि खे हैदराबाद या कराची रेफर लाइ चयो वेंदो आहे? असुल समाज ऐं हिन रियासती इदारनि जेको बि ढांचो ऐं स्ट्रक्चर ठाहियो आहे, आउं सम्झां थो त उन सॼे ढांचे ऐं स्ट्रक्चर में असांजो हेल्थ खातो तमामु वॾो मुतासिर थियो आहे। छो जो मौजूदा सॼी सूरत हाल करप्शन जे वर चढ़ियल आहे ऐं सिविल हॉस्पिटल मीरपुखा जेका डिवीज़न लेवल जी हॉस्पिटल आहे, हिते इंतिहाई ज़बून हालत, ऐं सम्झां थो त ख़स्ता हालत में हिन वक़्तु सॼी सूरत हाल आहे। जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं हींअर एमरजेंसी वार्ड आहे त उनखे बि ॾार पियल आहिनि ऐं उनजो बि को बि भरोसो कोन्हे त एमरजेंसी जेको शोभा हादसा उहो बि कंहिं बि टाइम ते किरी सघे थो। त हिन कंडीशन में असीं सम्झूं त असांजा जेकॾहिं उते कमु कंदड़ महफ़ूज़ न आहिनि त असांजो इदारो महफ़ूज़ हूंदो, असांजा पेशेंट महफ़ूज़ हूंदा। सूरत हाल इहा आहे जो हिते को बि माना ओबलाइज़ ॾियण जे लाइ तयारु न आहे। हालत इहा आहे, सफ़ाईअ जी हालत ॾिसूं था, असां वटि परे खां मरीज़ जेके कई अचनि था उन्हनि खे रेफर करे हू अॻे उतां खां ॻरा भाड़नि जी सूरत में हिते पहुचनि था सिविल हॉस्पिटल मीरपुखा में। हिते उहा सहूलियत मौजूदु न आहे, जो या त डॉक्टरनि जी लापरवाही आहे जिन जे करे हुननि खे रेफर करे एट ए टाइम ई जेको सो हैदराबाद या कराची मोकिलियो वञे थो। असीं सम्झूं था त डिवीज़न लेवल जी हॉस्पिटल आहे, हीअ सिविल माना हीअ सिविल हॉस्पिटल आहे, हिन खे घटि में घटि उन दर्जे ते रखियो वञे जंहिं दर्जे ते सुधरियल मुल्कनि में जेके हॉस्पिटल्स हूंदियूं आहिनि। असीं सम्झूं था त उन क़िस्म जी का बि हिते सहूलियत मौजूदु न आहे ऐं दवाऊं वॾियूं आहिनि, कमु अमल नाले मातर आहे, का शइ कोन्हे। छो जो असुल हालातूं इहे आहिनि त हिते जेका बि दवाऊं ॾिनियूं वञनि थियूं उन्हनि में बि असांखे का एग्री कोन्हे त इहे ओरिजिनल आहिनि या ॿ नंबर आहिनि। असीं इन्हनि शयुनि ते असीं आमादा आहियूं त हिते जी जेका फंडिंग रिलीज़ थिए थी हिते जी इंतिज़ामियात खाए थी ऐं असांजे माण्हुनि खे बेयारो मददगार छॾियो वियो आहे, सिहत जे हवाले सां, एडुकेशन जे हवाले सां, पर सभिनी शयुनि जे हवाले सां हिन वक़्तु सिविल हॉस्पिटल जी बि ज़बून हालत आहे। हितां जे डिप्टी कमिश्नर पारां खुली कचहरी में वॾी दावा कई त असां जेको सिहत खाते खे या इस्पतालनि जो असीं सुधारो कंदासीं या इस्पतालनि जा असीं दौरा कंदासीं। तव्हां छा था ॾिसो भला ज़िले इंतिज़ामिया जो को हिननि ते या डायरेक्टर जेको हिननि जो हेल्थ वेठो आहे उन्हनि ते को हिननि जो आहे को बि चेक एंड बैलेंस कोन्हे। असुल में जॾहिं बि कंहिं बि इदारे जो चेक एंड बैलेंस हूंदो आहे तॾहिं उहे शयूं ठहंदियूं आहिनि ऐं इदारा मज़बूत थींदा आहिनि। जॾहिं त हिते हर शइ करप्शन जे वर चढ़े थी, हेठां खां वठी मथे ताईं जेको आहे सो करप्शन करे थो त उते मिली भगत जो जेको सो रुझान हले थो ऐं को बि चेक एंड बैलेंस कोन्हे। भले दवाऊं वॾियूं हुजनि, मूं चई छॾियो त अमल ज़ीरो हूंदो।
सर तव्हां समाज जी अॻुवाण आहियो मिरपुखा सिविल अस्पताल जी तव्हां पाण हालत ॾिठी हूंदी हिते हिकु अखियुनि जो जेको वार्ड आहे असांखे इहा बि इतला मिलिया आहिनि त उनखे ख़तमु करण जा सांभा कया पिया वञनि डायरेक्टर पारां इन हवाले सां तव्हां छा चवणा? ही न सिर्फ़ु अखियुनि जो वार्ड, ही त सॼी अस्पताल खे तक़रीबन ईअं सम्झो त 90% ख़तमु कयो। ही जेका डिविजनल हेडक्वार्टर जी सिविल हॉस्पिटल आहे जिते 300 किलोमीटर जे फ़ासिले खां नंगर पार करे अछड़े थर खां हिते मरीज़ ईंदा आहिनि, उते डॉक्टर मौजूदु न आहिनि। ऐं राति जो तव्हां जेकॾहिं 2 बजे खां पोइ ॾिसंदो त सॼी हिन डिविजनल हेडक्वार्टर सिविल अस्पताल सिर्फ़ु 2 डॉक्टर हूंदा आहिनि, हिकिड़ो जेको एमरजेंसी में हूंदो आहे, ॿियो जेको दिलि जे वार्ड में हूंदो आहे। ऐं छाकाणि त ही जेके सिविल सर्जन ऐं DHO जेके आहिनि डॉक्टरनि खां मंथलियूं वठनि था, उन्हनि खां भतो वठनि था, उन्हनि खां पगार फिक्स थियल आहे, उहो ॾेई करे जेके डॉक्टरनि पंहिंजे निजी अस्पताल हलाइनि पिया। ऐं जेके NGO वारा आहिनि उन्हनि खे जेको आहे सो अखियुनि जो वार्ड जेको आहे सो पैसा वठी करे कमीशन वठी उन्हनि जे हवाले कयो वियो आहे। ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि जेके हिते अचनि था परे खां, उन्हनि जा जेके गायनी में अचनि था या ॿिया जेके अचनि था पथरी या गुर्दे जो ऑपरेशन कराइण जे लाइ, उहे वञी निजी अस्पतालनि में ऑपरेशन था कराइनि, डॉक्टर मौजूदु न आहिनि। ऐं हीअ चवनि था त असीं जेको आहे सो मथे खां भतो ॾेई मंथलियूं ॾेई पोइ ईंदा आहियूं, तंहिंजे करे जेको आहे असां हिते ऐं हिननि जे मथां को बि चेक एंड बैलेंस कोन्हे। तंहिंजे करे सेक्रेटरी हेल्थ के चीफ सेक्रेटरी के वज़ीर आला सिंध खे अपील थो करियां त करप्ट जेके सिविल सर्जन ऐं DHO उन्हनि खे हटाया वञनि ऐं हिनखे अस्पताल खे वरी जेके डॉक्टर आहिनि जेके 50% जेके वीज़ा ते वेल आहिनि वापसि पाबंद कयो वञे त हू जेको आहे सो अची ड्यूटी कनि। छा था सम्झो गरीब माण्हू जेके अचनि था ॿाहिरां खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अचनि था उनखे दवा वग़ैरह मिले थी या न? ऐं दवा वग़ैरह मिले थी, हू वञी प्राइवेट अस्पताल हुन स्टोर था वठनि था, सरकारी मां फ्री में नथी मिले, पर्चियूं लिखी था ॾियनि ऐं उते बि हिननि डॉक्टर जी वरी कमीशन चवंदा न फलाणे स्टोर ते वञी वठी आहे। जेका तंहिंजे करे जेको आहे सो मरीज़नि खे ईअं सम्झो त 95% मरीज़नि खे जेका दवा आहे उहा पंहिंजे खीसे जे पैसनि मां ॿाहिरि वञी बाज़ार जी मेडिकल स्टोर तां वठणी थी पवे। हाँ हिते जेके हद दखलियूं आहिनि सिविल अस्पताल जे गेट खां वठी स्टेशन ताईं जेके आसे पासे जे भर वारा रोड था अचनि उन्हनि ते एतिरियूं हद दखलियूं आहिनि जेके एमरजेंसी में मरीज़ को सीरियस कंडीशन में अचे थो त हू जेको आहे सो अधु कलाक त रुॻो अंदरि एंटर थींदे हुनखे लॻी थो वञे तेसि ताईं जेको आहे सो केतिरा ई मरीज़ जेको आहे सो दम दवाई हवाले करे था वञनि। तंहिंजे करे इंतज़ामिया खे फौरी तौर ते उते बि जेको आहे सो नोटिस वठी करे अस्पताल जे आसपास जेके एंट्री जा जेके रोड्स आहिनि उन्हनि जो जेको आहे सो इंक्रोचमेंट जेका आहे हद दखलियूं आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते हटायो वञे। सिविल हॉस्पिटल जी इहा हालत आहे जो न को हुते का सिरिंज मिले थी बिना पैसे जे, न को केनोमा मिले थो, न को ॿियूं फैसिलिटीज़ हुते कंहिं ग़रीब जेको मरीज़ खे मिलनि थियूं। छो जो अॼु सां गॾु घणी दफ़ा विज़िट करे आया आहियूं सां गॾु वसाऊं ऐं ताज़ो वठी विज़िट करे आई सिविल हॉस्पिटल जो सिविल सर्जन पंहिंजी जाइ ते मौजूदु न आहे। डॉक्टर मुश्ताक वटि वञूं था पार्टी के हवाले से डॉक्टर मुश्ताक चलो मुझे हाथ में कुछ कोने सिविल सर्जन के वहाँ चो वो सब छे कंदो पर सिविल सर्जन होंदो ही कौन तो कंदो के बिगाड़ लिया था वाज़े अल्फाज में यो हाँ वाज़े अल्फाज में यो कल्चर विंगी तरफा यो चवण चाहिए तो अगर इन्होंने पायो किबलो दुरुस्त ना करो तो सुभाने यो सिविल सर्जन कौन ले समझो पानी ऑफिस में जो ये सिविल हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल है ये गरीबन ला खुली है ये के डॉक्टर ला कोने जो का दवा वचन जो कोने पाए क्लिनिक इंदे जो मरीजन के हाल गया प्राइवेट क्लिनिक इंदे जो ये सिविल की दवा समाज जा कनो छोटा कन उन्हन के तैयार है। बाहर से शहर से। कहाँ से आए हो तुम? चोरकेट। हाँ? चोरकेट। नहीं ये तो बोलते हैं हम दवाएं सारी फ्री में देते हैं सब कुछ हम ऑपरेशन नहीं देते हमें कुछ भी नहीं देते गोली भी नहीं देते। केड़ी दवा पाया पे असां अञा दवा वरिती कोन्हे असांखे लिखी ॾियनि था जेका गोरी न उहा बि असीं शहर में मंगायूं था पंहिंजे पैसनि सां। न न अंदरि असांखे हिते कोन था ॾियनि सरकारी कोन था ॾियनि। मानी वग़ैरह ॾियनि या मानी बि असीं पंहिंजे मानी खणी था अचनि उहा बि मानी सुठी कोन्हे त असांखे वणे कोन थी पोइ असीं शहर में घुराए खाऊं था। सफाई वगैरह है पानी आए इनमें अस्पताल में? हाँ पानी आए ये बाथरूम जी सफाई वगैरह तन? हाँ उहा करे था वञनि। बेड मिले न इतना? जी बेड मिलन था। चादरूं आहिनि बेडनि ते? हाँ चादरूं आहिनि। बाक़ी कहिड़ा मसला ने? ये मसलो इहो असांजो मरीज़ दाख़िल कनि कोन था ऑपरेशन जो बि जवाबु ॾेई छॾियूं डिलीवरी जो जवाबु ॾेई छॾियूं हैदराबाद वञो गरीब माण्हू असीं छोर खां आया आहियूं। जी हाँ हाँ छाते वठी वञूं मजबूर आहियूं वेठा आहियूं भाड़े में मुश्किल आहियूं पा वेठा आहियूं बसि। केतिरनि ॾींहंनि खां तव्हांजो मरीज़ हिते पियो तव्हां छोर खां आया आहियो? 8 ॾींहं थिया आहिनि हींअर पहिरीं असीं आयासीं तॾहिं बि असीं 8 ॾींहं ते टिकियासीं असांखे। जी छा थियो? उसको
उनको बोलो कि हमारा मरीज को डिप लगाएं, डिप लगाएंगे तो उसका बचाव हो जाएगा। ये नहीं लगाती। कौन सी डॉक्टर ने जो नहीं लगाती है? ये बैठी है ना अभी। को गरीब असी छा कंदासीं? हाँ, सरकारी में डोड़ी माण्हू छाजे लाइ गरीब अचे तो वो इन लाइ त अचे तो असांजी मदद कनि। हाँ, मथां जेके दवाऊं सुठियूं था ॾियनि तो उहे सुठियूं ॾियनि न गरीबनि खे। उहे छो कोन था ॾियनि? न का कोन था ॾियनि। असांखे लिखी ॾियनि था जेका गोरी न उहा बि असीं शहर में मंगायूं था पंहिंजे पैसनि सां। कितने दिन की? रात को पैदा हुई है। इधर दवाई वगैरह इनको मिलती है नहीं? जी मिलती हैं, पर यहाँ गर्मी बहुत है। और क्या मसला, सफाई वगैरह का मसला है नहीं? सफाई वगैरह भी ठीक है और रूम्स की बहुत कमी है यहाँ पे। और बस गर्मी बहुत है यहाँ। देखें अभी भी 2-2 फैन लगाए हुए हैं हम लोगों ने। अगर लाइट चली जाती है तो ये जनरेटर चालू करते हैं या नहीं? जी चालू करते हैं जनरेटर, पर फैन नहीं है यहाँ बिल्कुल भी सही। हमारा नालो छा है तुंहिंजो? मूमल। किथां आई है तू? मीरो मरी। छा था चवनि? हे चवनि था वञ लाल बत्ती, हाणे मूं ॾे ख़र्च कोन्हे, ऐं कीअं लाल बत्ती वञी नथी सघां। मुंहिंजा नंढा नंढा बच्चा, मुंहिंजो मुड़ुसु हिकिड़ो ॼणो हिते सेवल में तारीख़ कमाए थो 200 कमाए, उहो बच्चनि जी पूरी करां या दवा जी पूरी करियां। छाजो ऑपरेशन आहे तव्हांजो? हिते घोड़ो आहे पेट में, बच्चा दाने यकी चे निकिरंदी, वॾो ऑपरेशन थींदो, लाल बत्ती वञी चे। हिननि चयो आहे 2000 जी त मूं दवायूं वरितियूं आहिनि, ही लिखियूं पयूं आहिनि, ॿियूं ही हथ मां इहो दवायूं पियूं आहिनि। ही दवा भला तव्हांखे कोन था ॾियनि? ही ॾियनि ते ही तोखे लॻंदियूं कोन्हे, ॿाहिरि स्टोर सां वठी आ वञी। स्टोर में वठी आई है दवा? हाँ, ही पयूं आहिनि, ही हथ जे हथ मां इहो लिखियूं पियूं आहिनि। हाँ, ऐं पाण वठी आई, स्टोर साम्हूं पियो आहे घटी जे ॿाहिरि, गेट जे ॿाहिरि पासे। हाणे तोखे ऑपरेशन न कंदा पोइ तूं किरां वेंदी? पोइ हाणे मरंदुसि, ॿियो कॾहिं वेंदुसि? मूं ॾे त ग़रीब ॾे पैसो कोन्हे, किरायो भाड़ो त हुजे, उते चवनि फ्री में था लाल बत्ती कनि। असां अबा कॾहिं ॾिठी कोन आहे लाल बत्ती, असां अखियुनि सां कोन ॾिठी आहे। हाणे असां ॾे भाड़ो किरायो त हुजे, हाणे 200 कमाए, हुन में 6-7-8 ॿार हू खाइनि जा मुंहिंजी दवा कराइनि। हाणे छा करियां? हाणे आई आई डॉक्टर आई वॾी भला आई, हिन खां मूंखे किथे सेन करे ॾे, भला कुझु न कुझु कयां। हाणे छा करां? छोकिरो मुंहिंजो अॼु चेक किताब पढ़ियल, अॼु 5-6 ॾींहं थिया लिकी वियो हलियो, मुंहिंजी माउ मरी वेंदी, अलाए केॾां वियो हलियो। हाणे छा करां? दा मिसकिन 200 में असीं बच्चनि जी पूरी करां या ऑपरेशन जी पूरी करे अचे, लाल बत्ती वञो हिते असां तव्हांजो ऑपरेशन हिते मूंखे 12 महीना थिया न दवा कराईंदे, लिखी ॾियनि था स्टोर जी खायां थिए कुझु कोन थो। वरी घोड़ो सॼी राति मूं अखियुनि ते कटी आहे। हाणे ही आयो घर, ही लुकी मानी जो टुकर हेतिरो छोकिरे सारू ॿधे आई, ही पियो आई खोले ॾिसी सघो था, हिन थेलड़ी में पियो आहे। हराम पाण कुझु वात में विधो हूंदो त गूं विधो हूंदो, कुझु न पैसो कोन, असीं छा कयूं भला? गरीब मिसकिन केॾा न बनी, न असांजो ॿारो, न किथां खायूं। नाज़रीन, असीं हिन वक़्तु सिविल अस्पताल में गांधी वार्ड में आहियूं, जिते PPMPA खैरुनिसा मुग़ल पारां सिविल अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डनि जो दौरो कयो, जंहिंखां पोइ हितां जे इंतिज़ामिया सफ़ाई न हुअण जे करे हितां जे इंतिज़ामिया MPA में पाण में कलामी थी अचो थो। हवाले सां हितां सिविल अस्पताल में गांधी वार्ड में हिकु औरत सां ॻाल्हि ॿोल करियूं। छा चवणा इधर क्या मसले हैं सिविल हॉस्पिटल में? इसमें हम तो रोज़ इस बारे में आते हैं, कभी कहते हैं बेड में चादरें भी नहीं है और सफाइयाँ भी नहीं है। अभी आपने खाने में भी देखा कैसा गंद, और हमारे खुद का भी घर का केस 2 बिगड़े हुए थे। यहाँ से हम अलनूर पे लेकर गए हैं, वो बच्चों का ऑपरेशन करवाएं, ऑपरेशन के बाद 1 घंटे के बाद बच्चा मर गया। हमने महेश के पास दाखिल कर, लापरवाही, मेरा खुद का साथी भी हुआ, बाहर के बंदे हुए, गांव वाला लेकर आया, उसको भी हमने प्राइवेट करके चंदा करके करवा। ये बोलते हैं पैसे नहीं है, डांट कर टाइम देते हैं, वो मरीज मर जाए, अगर वो बच्चा मर जाए। पैसे इनके पास फंड तो मौजूद है? फंड बोल रहे हैं नहीं, फंड का बारे में तो मानते नहीं है, उसको बोलते थे फंड नहीं है, कम फंड है, तो रहा है हमारे पास हो तो हम आगे करें। अब देखो ऊपर वाला वार्ड पे गए, उधर लाइट नहीं है, बोला जनरेटर का तार नहीं लगे हुए, और अभी टेस्ट में गए, अभी बात हुआ, बोला 150 रुपए दियो टेस्ट का, एक बंदे का खून टेस्ट का। दवाई वगैरह फ्री में मिलती है? पैसा नहीं, दवाई फ्री में नहीं मिलते, आधे से ज्यादा मोल लेते। 1-2 डिप मिले, एक इंजेक्शन पानी वाला मिले, बाकी मोल लेकर आते हर कोई।
मैं खुद जाती, मेरा तो रात दिन का काम है गरीबों के साथ चलना, मगर हालात सही नहीं है पहले जैसे, बिल्कुल कहते हैं। यहाँ पर गायनी वार्ड भी है, फिर भी इनको हैदराबाद या दूसरी जगह रेफर करते हैं, क्यों करते हैं ये हैदराबाद कहते हैं हमारा पास ऐसे मशीनें नहीं है, खुदा ना खास्ता कुछ हो जाए, अभी यही बात हुआ, बोला मशीन नहीं है, अगर 19-20 हो जाए इसको हैदराबाद का शिफ्ट करते, कराची का करते। हमने एक ज़बरदस्ती हमीदा लगारी से केस करवाया, वो केस खराब हो गई, हैदराबाद जाकर फिर दाखिल करा। दवाई वगैरह मिलती है इनको? नहीं, दवाइयाँ नहीं मिलती है, पानी का इंजेक्शन है, 2-3 डिब्बे, और अगर फार्म भर गया ज़कात का उसका 1000 रुपये का दवाई तो 2 दिन चलेंगे, 2 दिन के बाद बोलेगा फिर लेकर आओ बाहर से, कहते दवाई है नहीं। फंड कैसे नहीं है, ऊपर से तो सुनते फंड बहुत आते हैं इन्हों का। मेरे खुद BHO से बात हुआ, नंबर दिया बाजी ने, MPA ने, मैंने बात करा, अब जाकर सिविल सर्जन से बात करे, मैंने बात करा, 20 गोलियों के अंदर मेरे को ऑफिस ने 2 महीना रुलाया सुबह शाम, वो गोलियों में से भी 10 गोली दिए, 10 बाद में दूंगा अभी तलब। अब बताइए ये स्टोर का सिस्टम है, मेरे सबको पता है, इसको इंचार्ज कौन है, एक हमारा PP का लड़का बेटा हुआ, अच्छा नाम है। सर मिरपुखा सिविल हॉस्पिटल में वज़ीर आला सिंध पारां जेका हिकु स्पेशल फंड ॾिनो, उन में केतिरी करप्शन थी, ऐं तव्हां छा था सम्झो, तव्हां सिविल हॉस्पिटल में हूंदा आहियो, हुन में भला फंड ख़र्च थियो या करप्शन जे वर चढ़ी वियो? साईं वज़ीर आला जे हुकुम सां सिविल हॉस्पिटल जे लाइ जो स्पेशल ग्रांट ॾिनी वई फंड माने, उनमें तक़रीबन 2 करोड़ 45 लख ऐं तक़रीबन 68,000 रुपया इहो रिलीज़ थी, जंहिंमें 3,91,000 इक्विपमेंट फर्नीचर वग़ैरह जा हुआ, माना 2 करोड़ 49 लख 59,000 इहो सिविल हॉस्पिटल जे लाइ रिलीज़ थी, जंहिंमें 99 लख 70,000 DHO वारा सिविल जे मद में यूज़ कयोसि, बकाया 1 करोड़ 49 लख 88,650 इहो सिविल हॉस्पिटल खे रिलीज़ मिली, जंहिंमें इनके फेयर नमूने सां मेडिसिन ख़रीदनी हुई, इक्विपमेंट ख़रीदनो हो, पर ही न को परचेजिंग कमेटी जी मीटिंग कई, न को सिविल हॉस्पिटल मैनेजमेंट कमेटी जी मीटिंग कई, ऐं न को टेंडर ॾिनो, सफ़ा एक तरफ़ा मामलो करे सिविल हॉस्पिटल में करप्शन जे मद में इहो पैसा माने चढ़ी वियो। तव्हां हिन में चओ था 3 लख खां वधीक जेको फर्नीचर जे मद में पैसा न, तव्हां छा था सम्झो? फर्नीचर असां ॾिठो आहे हिते फर्नीचर आहे कोन, केतिरो फर्नीचर वरितो आहे? 3-3.5 लख रुपए में 4 लख में फर्नीचर जे इक्विपमेंट में हद में हो, तक़रीबन 8-10 कुर्सियूं हुन में आई आहिनि, ॿियो को सामान अहिड़ो ॾिसण में कोन थो अचे जेको ख़रीद कयो। हिन में DG पारां इंक्वायरी कमेटी जोड़ी हुई, डायरेक्टर पारां इंक्वायरी कमेटी जोड़ी, तव्हां छा था सम्झो कहिड़ा मुलज़िम उन में मुलवस आहे, उन ते इंक्वायरियूं थियूं या न? डायरेक्टर जी भी इंक्वायरी टीम उते आई हुई ऐं DG जे भी आई हुई, पर अञा ताईं वो डिस्क्लोज़ आहिनि, को ज़ाहिर कोन थियो माने छा थियो हुनजो छा न थियो। बहरहाल करप्शन आहिनि, करप्शन में सिविल हॉस्पिटल जो स्पेशली जेको ऑफिस जो माने माण्हू आहिनि उहो हुन में शामिल आहिनि, ऐं मरीज़नि जो करप्शन ऐं सम्झा थो हिन में 50-60 लख रुपया थी आहे। जो सफ़ा हल्की दवाइयूं ऐं घटि दवाइयूं ख़रीद कई वई आहिनि, जंहिंजो रिज़ल्ट आहे जंहिं मरीज़नि खे न को कैनोला मिले पियो, न को सिरिंज मिले पियो, का शइ कोन थो मिले, सभु परेशान आहिनि। कहिड़ा माण्हू हिन में मुलवस थी सघनि था, जंहिंमें सिविल सर्जन आहे या ॿिया बि गॾु हिन सां ऑफिस? ज़ाहिर आहे सिविल सर्जन आहे, हुन सां गॾु जेको क्लर्क वग़ैरह आहिनि, इहे सभु ख़रीदारी में शामिल आहिनि, या स्टोर कीपर आहे या अकाउंटेंट आहे, हेड क्लर्क, इहे सभिनि जो टीम वर्क आहे हिनजो। हुकूमत सिंध पारां हिकिड़ी कमेटी बि जोड़ी वई, उन कमेटी छा कयो अॼु ताईं? अञा ताईं हुन कमेटी जो को रिज़ल्ट कोन आयो, पर इंक्वायरी हले पे, ऐं मरीज़नि जो जेको राइट आहे, जेको हक़ आहे, त खाई विया आहिनि, हुनजो माने तहक़ीक़ात थियण, उनखे सज़ा मिलणु खपे। अॼु मिरपुखा सिविल हॉस्पिटल जो तव्हां मुख़्तलिफ़ वार्डनि जो विज़िट कयो आहे, हुन हवाले सां तव्हां ॿुधायो छा ॾिठो तव्हां अस्पताल जा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा जेते क़दर मूंखे शिकायतूं मिलियूं, ख़ासि तौर ते जेको आहे दवाउनि जे हवाले सां, ऐं जेको आहे जेको रद पचाव जो जेको हुनजी बिल्कुलु नाक़िस जेको आहे कारकर्दगी आहे, उन जे हवाले सां, उन खां बाद में जेको TNT वार्ड में जेको आहे हिननि TB जो वार्ड पिया खोलाइनि यूनिसेफ जे ताउन सां, ऐं ख़ासि तौर ते हिते सिविल सर्जन या अमले जो जेको आहे ख़राबु रवैये जे हवाले सां, त मूं हिते इन हवाले सां जेको आहे हिते एमरजेंसी आहे, एक्सरे आहे, अल्ट्रासाउंड, गाइनी, लेबर ऐं पीड्स, इहे मूं विज़िट कया, ऐं आउं मञा थी त हक़ीक़त आहे इहा की बजाए मुंहिंजे एतिरा विज़िट करण जे ऐं बार बार जेको हिते अचण जे, ऐं विज़िट खां पोइ वरी जेके डिघियूं असांजी मीटिंग्स थियनि थियूं सिविल सर्जन सां, त सुधारो त परे जी ॻाल्हि आहे, पर हालत जेका पहिरीं खां ख़राबु आहे। हाणे हिन जी मेन वजह इहा आहे की सोर्सिस असां वटि जेके आहिनि
मक़सदु आहे चवण जो कि असांजी हुकूमत जेका आहे माण्हुनि जी बुनियादी जेके सिहत जूं सहूलियात फराहम करण में बिल्कुलु संजीदा आहे, फंड्स भी प्रोवाइड करे थी। फंड्स इन्हनि खे मिलिया आहिनि, करोड़ रुपया फंड मिलिया आहिनि। तव्हां पाण ॾिसो 4 लाख रुपए में सिर्फ़ु 5 कुर्सियूं आहिनि, उन्हनि लाइ तव्हां कहिड़ो एक्शन वरितो आहे? ऐं करोड़ रुपए जा फंड जेके दवाउनि जी गोरियुनि जी मद में जंहिंजा तव्हांजो अकाउंटेंट, तव्हांजो हेड क्लर्क, सिविल सर्जन मुलविस, उन्हनि लाइ तव्हां छा कंदव? ॾिसो था इहे बि तव्हांखे ॿुधाइण वञा कि मूंखे इहे शिकायतूं मिलियूं। अॼु वाकई जॾहिं मूं इहो फाइंड आउट कयो, मूं हिननि जा रजिस्टर ॾिठा ऐं जेका मूंखे ब्रीफिंग ॾिनी वई, जेसिताईं मूंखे ख़बर हुई कि बग़ैर टेंडर जे बि हिते दवाऊं थियूं आहिनि, परचेजिंग थी आहे, त उन सिलसिले में मूंखे ख़बर पई त जेको फर्नीचर जी मद में जेकॾहिं 5 लाख थिया आहिनि ख़र्च, त फर्नीचर जेको आहे कुझु मतिलबु 4-5 को बेंचिस या कुर्सियूं या कुझु इहे हिते आहिनि जेका मूंखे हाणे ख़बर पई आहे। हाणे उन खां पोइ जेको आहे दवाउनि जे मद में बि इहो आहे कि हिकिड़ो सुवाल मूं कयो सिविल सर्जन खे घुराए कि ऐं उनखां सिर्फ़ु इहो बि पुछणु चाहियो जेका इहो करप्शन तव्हां ईअं ख़ुदि बि ॿुधायो पिया कि जेका लोकल परचेजिंग जेका थी चुकी बग़ैर टेंडर जे, ऐं जेका परचेजिंग कमेटी खे अक्सर ख़बर ई कोन हूंदी आहे ऐं परचेजिंग थी वेंदी आहे। हिन दफ़े इहो थियो कि परचेजिंग कमेटी जा मेंबर्स जेके आहिनि उन्हनि एतिरो रेजिस्ट बि कयो इन मद में कि भई जेके सिग्नेचर करण खां इनकार कयो त उन्हनि खे पनिश ॾिनी वई कि उन्हनि खे शोकास ॾिनो वियो आहे। त इहो सवाल जीअं ई मूं अञा हिननि खां सिविल सर्जन खे घुराए उन्हनि खां पुछो कि मूंखे ॿुधायो वञे कि जेकॾहिं हीअ दवाउनि जे सिलसिले में जेका असांखे हीअ मिली आहे असांखे इंफॉर्मेशन कि हिकु त दवाऊं शॉर्टेज में हूंदियूं आहिनि, मरीज़नि खे मिलनि कोन थियूं, ॿियो जेकॾहिं हिकिड़ी परचेजिंग थिए थी तव्हांजी बग़ैर टेंडर जी थिए थी, ठीकु आहे, उन खां बाद में परचेजिंग कमेटी खे का ख़बर कोन्हे, उन खां बाद में परचेज थियनि बि थियूं जेके दवाऊं ऐं बज़ाते ख़ुदि इहा करप्शन आहे कि बग़ैर टेंडर जे थिए या परचेजिंग कमेटी खे ख़बर न हुजे, उन खां बाद में जेके थियनि बि थियूं त उन में इहो आहे कि जेके दवाऊं जेके आहिनि नंबर 3 ताईं त मूं ॿुधियूं हुयूं, पर नंबर 4 या 5 बि अॼु मूं ॿुधमि कि उन लेवल जूं दवाऊं आहिनि। मुंहिंजो अञा सिर्फ़ु इहो सवाल करिणो हो हुननि खां, त मूंखे ॿुधायो वञे सिविल सर्जन खां सवाल कयुमि कि वेही मूंखे रजिस्टर चेक करायो केतिरो बजट थो अचे ऐं हुन में केतिरी जेका कोटेशन्स ते दवाऊं आयूं आहिनि, केतिरूं टेंडर्स जे थ्रू आयूं आहिनि ऐं कहिड़े हुनजो नंबर 1 आहिनि, नंबर 2 आहिनि छो या नंबर 3। अञा सिर्फ़ु मुंहिंजो सवाल बि पूरो कोन थियो ऐं जेको आहे सिविल सर्जन तमामु हिकिड़ो ख़राबु रवैयो जेको आहे उहो ॾेखारियो ऐं तव्हां मूंखे जेको आहे तव्हां जे साम्हूं हो कि हुन मूंखे तूं करे ॻाल्हायो, तूं करे मुखातिब कयो कि तूं MP भले ई पर तूं केरु थींदी आहीं कि मूंखां तूं पुछी कि केतिरो बजट आहे ऐं दवाऊं जेके आहिनि असां कीअं वरितियूं, किथे थियूं मिलनि, इहो तव्हांजे साम्हूं हुयो। बहरहाल उन खां बाद में आहे कि MP जो इहो पंहिंजो अलॻि प्रिविलेज आहे ऐं उहो हिकिड़ो अलॻि शइ आहे कि असां हुनखे कीअं डील कंदासीं। त MP खे एतिरो अथॉरिटी आहे कि हू कहिड़े बि डिपार्टमेंट में कहिड़े बि टाइम ऐं हू वञी सघे थी, छो त जेके बि डिपार्टमेंट आहिनि उनमें पैसो असांजी हुकूमत जो लॻे थो। असीं उन जा नुमाइंदा आहियूं, असांजो फ़र्ज़ु आहे कि असां चेक एंड बैलेंस रखूं कि किथे छा पियो थिए ऐं जेको फंड अचे थो उहो कीअं पियो इस्तेमालु थिए। जेकॾहिं इंतिज़ामिया या अथॉरिटी जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो रवैयो करे थी त उन जे लाइ असां वटि हिकिड़ो रूल आहे ऐं असां उहो प्रिविलेज जेको आहे इहो हाउस ते बि मूव कंदसि, बल्कि आउं मथे हिन जी शिकायत ज़रूरु आउं कंदसि छो त हुननि मूंसां कोऑपरेशन कोन कई आहे। बिल्कुलु हिकिड़ो सिंपल हो कि मूंखे सिर्फ़ु ॿुधायो वञे हा कि हीअ एतिरी बदतर हालत आहे ऐं हुन में मूंखे सिर्फ़ु इहो खणी ॿुधाए छॾनि हा, खणी मुतमइन करे छॾनि हा, या जेके अच्छा इहो सवाल पुछण जो इहो सिर्फ़ु इहो मक़सदु कोन हूंदो आहे कि असीं कंहिंखे डिग्रेड पिया करियूं, पर उन में इहो हूंदो आहे कि अगरि का जेका शइ असांजे करण जी आहे या हिननि खे का खोट असांजे तरफ़ खां आहे त असीं उहा बि उन्हनि खे प्रोवाइड करे ॾियूं। पर जेकॾहिं हू को माण्हू डिफॉल्टर आहे त उन जो रवैयो यकीनन अहिड़ो ई थियणु घुरिजे। मरीज़नि सां मिलिया तव्हां छा था सम्झो मरीज़नि खे दवाऊं या गोरियूं मिलनि थियूं या न? अदा हाणे हिकिड़ो ऑनेस्टली इहा ॻाल्हि कंदसि कि मजमूई सूरत हाल ख़राबु आहे, बल्कि बदतर आहे। सवाइ इहो आहे कि हींअर आहिनि डॉक्टर सईद आहिनि जिन्हनि वटि मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो इहो हो कहिड़ो वार्ड हो इहो हा उन में वियासीं असां, त उन में घटि इहो हो त हुननि चयो त हीउ मूं ख़ुदि संभालियो आहे, उन में दवाऊं न मिलण जी शिकायत उहा घटि हुई
ठीक है। हिकु ॿ को केस अहिड़ो हो जेको उहो बि उन जी वजह सां तो उते जेका वुमेन मेडिकल ऑफिसर हुई तो उन जी लापरवाही हुई, उहो असल में कोऑर्डिनेशन में ई कोन्हनि। मक़सद आहे कि चंद ॾींहं पहिरीं अगरि कुझु दवाऊं न हुयूं त अगरि राति जो का पेशेंट आई आहे त उहा बि उन्हनि खे सम्झो ॿाहिरां लिखी ॾिनी कि ड्रिप वञी ॿाहिरां वठो, हीअं इन्वेस्टिगेट कयो। डॉक्टर पाण चयो, डॉक्टर सईद के भई ही सभु मौजूदु आहिनि, तव्हां ॿाहिरां छो न जी, छो त चंद ॾींहं पहिरीं जेको आहे इहे हुयूं कोन। त हाणे इहे रवैया आहिनि डॉक्टर जा बि आहिनि, डॉक्टर्स बि डेडिकेटेड कोन्हनि। छा था सम्झो भला केतिरे करोड़ रुपयनि जी करप्शन थी? छा करोड़ रुपया दवाउनि जे मद में सिविल सर्जन खे परचेजिंग लाइ मिलिया, DHO खे मिलिया, केतिरी करप्शन थी हूंदी हिन में? अदा हाणे जीअं त पुठे अगस्त में जीअं मूंखे ॿुधायो वियो कि CM साहिब हिकिड़ो रूल कढियो जॾहिं हिननि चयो कि असांखे नाकाफ़ी था पवनि, त हुननि चयो ठीकु आहे 100% तव्हां परचेजिंग करे था सघो। पर उन में इहो मूंखे ख़बर पई कि तेसि ताईं DHO जेको आहे 2 करोड़ ऐं मुंहिंजे ख़्याल में 20 लख 46 लख जेका हुई अमाउंट हो, उन मां 99 लख जेके आहिनि परचेजिंग करे चुका हुआ। बाक़ी जेका उहा जेको अमाउंट रहे थो उन जी जेका आहे उहा का ख़बर कोन्हे, को टेंडर कोन थियो। उन जी इन्वेस्टिगेट जेको आहे असां हाणे करियूं पिया ऐं इहो ई वजह हुई कि अॼु मुंहिंजो सुवाल इन ई करे हो सिविल सर्जन सां, अगरि हू ताउन कनि हा त मूंखे ख़बर पइजी सघिया। पर सिविल सर्जन हाई अथॉरिटी आहे, हुननि बिल्कुलु मूंसां ताउन कोन कयो, बल्कि हुननि जो रवैयो तमामु घणो ख़राबु रहियो। ऐं अॼु ताईं जेको आहे को बि ऑफिसर, छो त हिते जेकॾहिं कमिश्नर आहे या डिप्टी कमिश्नर आहे, DIG समेत DIG SP समेत सभु असां नुमाइंदनि सां पूरी तरह कोऑपरेट कंदा आहिनि ऐं उन्हनि जो एतिरो कोऑपरेशन रहंदो आहे। पर सम्झ कोन आई कि सिविल सर्जन जेको आहे कंहिंजी खार में वेठा हुआ ऐं इन मां त लॻे पियो कि ठीकु ठाक करप्शन आहे, तॾहिं हुननि पंहिंजी जान बचाई। नाज़रीन, तव्हां मीरपुखा जे सिविल अस्पताल जे दाख़िल मरीज़नि, हितां जे चूंडियल नुमाइंदनि, हितां जे सिविल सर्जन ऐं ॿियनि जे हितां जा जेके रहायशी माण्हू उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधायो था। मीरपुखा सिविल अस्पताल जेको तक़रीबन सॼे डिवीज़न खे कवर करे थी, मगर हितां सिहत खाते जी लापरवाही सबबि करोड़ रुपए जा जेके फंड आहिनि उहे करप्शन जे वर चढ़ी वियल आहिनि। हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं हितां जे डिप्टी कमिश्नर उन खां वज़ीर आला सिंध खे घुर्जे फौरी तौर ते नोटिस वठी हिते जेके करप्शन में मुलविस आहिनि उनके ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं हितां जे माण्हुनि खे सिहत जूं सहूलियत मुहैया कई वञे। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मीरपुखा।